शेख अयाज़ जो गीत पेश करियां तो, पर उन जो पस मंज़र ही आहे त शेख अयाज़ खां पंहिंजी डायरी में शेख अयाज़ लिखियो आहे त उन खां बार बार चई मूंखां सिंध ऐं हिंद में वराए वराए पुछियो वियो आहे त तुंहिंजी शाइरी जी हीरोइन केरु आहे, ऐं उन में चयाऊं एतिराफ़ थो करियां त मुंहिंजी शाइरी जी का बि हिकु हीरोइन कान्हे, उन में केतिरनि ई रंगनि जी आमेदिश आहे, पर मुंहिंजे तहतल शौर मां उहा थरी औरत कान वई आहे जेका ततीअ में मूं घड़ो भरींदे थर में रेबारण ॾिठी हुई। ततीअ में घड़ो का भरे थी पई, थरी सूंह चमका करे थी पई, इहो कांद कहिड़ो इन्हीअ खे ॾिसूं, सुहागिण त बह बरे थी पई, करायूं गिचीअ में विझी कांध खे, ॾिसी विज वींगस डरे थी पई, उठे जी हवा में खया मोर पर, डुकी दे लहर हर ठरे थी पई, सखीअ खे ॾिजे साह घोरे अयाज़, सखीअ खे ॾिजे साह घोरे अयाज़, मगर छा कजे जो परे थी पई।